सामीन जेके अज मुक़द्दस मेहमान आहिनि दरगाह ते असांजे मुश्किल दरबार ते जमा आहिनि पंहिंजे मसरूफ़ियतुनि कमनि कारनि खे छॾे पंहिंजे कारोबारी ज़िंदगीअ खे छॾे ख़ासि अल्लाह जी मोहब्बत उनजे ज़िक्र उनजी यादि लाइ हिते जमा थिया आहिनि। बेशक उन्हनि वटि धन ऐं दौलत जा खज़ाना न हूंदा, बेशक उन्हनि खे दुनिया वारा इक़्तिदार वारा ताक़त वारा अहमियत न ॾींदा। थी सघे थो ॻाल्हि सम्झ में अचे थी, बेशक उन्हनि खे हिन रूई ज़मीन ते रहंदड़ केतिरा ई इंसान नथा सुञाणनि, उन्हनि जे भरिसां लंघी वञनि था, गुज़री वञनि था, उन्हनि ॾे निहारनि नथा। उन्हनि जे मोहब्बत ऐं उन्हनि जे इश्क खे अगरि दुनिया नथी सुञाणे त कहिड़ो फ़र्क़ु पइजी वञे। उन्हनि जे मक़ाम, उन्हनि जे मर्तबे खे, उन्हनि जे शान खे जेके बि हिते वेठा आहिनि, जेके बि ही मोहब्बत इश्क वारा तव्हां सभु वेठा आहियो, इक़्तिदार वारा नथा सुञाणनि, तव्हांजे दौलत, तव्हांजे मक़ाम मर्तबे खे वॾेरा नथा सुञाणनि, ज़मींदार नथा सुञाणनि, वज़ीर नथा सुञाणनि। छो नथा सुञाणनि? छा तव्हांजे शान में का कमी आहे या तव्हांजे मक़ाम में का घटिताई आहे? इन करे नथा सुञाणनि जो हू इन लाइक़ ई न आहिनि जो तव्हांजे शान शब्द खे सुञाणनि। मता कॾहिं ईअं भायो त इहे इक़्तिदार वारा तव्हां खां वधीक आहिनि, मता कॾहिं ईअं भायो हे वॾेरा, ये ज़मींदार, ये दौलत वारा, पैसनि जा अंबार रखण वारा का वॾी कामयाबी माणे सघिया आहिनि। सची पुछो, मुंहिंजी दिलि गवाही ॾिए थी, अल्लाह जी नज़र में तव्हांजो शान वॾो आहे। तव्हांजे शान खे जन पंहिंजे घरनि खे छॾियो, पंहिंजे कमनि कारनि खे छॾियो, पंहिंजे मसरूफ़ियतुनि खे छॾियो ऐं उहे निकिता ख़ुदा जी मोहब्बत में। उन्हनि जे जेबनि में पैसा न आहिनि, उनजे खीसे में पैसा न आहिनि। मुमकिन आहे कंहिंजे खीसे में एतिरा पैसा न हुजनि जो हेसि ताईं किरायो ख़र्च करे अची सघे। उन कंहिं दोस्त खां पैसा घुरिया हूंदा, उधारा वठी हिते पहुतो आहे। दुनियावी लिहाज़ खां उनजी सूरत हाल इहा आहे, लेकिन जेको उनजी दिलि में अल्लाह मोहब्बत ऐं इश्क जो खज़ानो रखायो आहे, जेको मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह जी ज़ात उनखे अता कयो आहे, जेको एज़ाज़ अल्लाह ताला उनखे अता कयो आहे, अल्लाह ताला नथो चाहे त दुनिया वारनि खे हिनजी हवा बि लॻे, दुनिया जे पुजारियुनि खे हिनजी ख़बर पइजी वञे। छो त अल्लाह ताला इनखे इबादत जो नालो न ॾिनो आहे जेका शइ तव्हांखे मिली आहे। उहो ख़ुदा जी मोहब्बत ऐं इश्क, उनखे अल्लाह इबादत जो नालो न ॾिनो आहे, उनखे रुकू सुजूद जो नालो न ॾिनो आहे। छो त इबादत, रुकू सुजूद त मलाइक बि कनि था। अल्लाह ताला उनखे धन दौलत जो नालो न ॾिनो आहे, धन दौलत अमीर ज़मींदार बि रखनि था। अल्लाह ताला उनखे ख़ासि नालो ॾिनो आहे, ज़ालिक फ़ज़्लुल्लाह। अल्लाह जो ख़ुदा जो फ़ज़्ल आहे, इहो ख़ुदा जो फ़ज़्ल आहे, या अल्लाह जी चूंड है। तव्हां सभु चूंडिया विया आहियो ख़ुदा जे तरफ़ां। तव्हांखे अल्लाह ताला जी ज़ात चूंडियो, पंहिंजी दोस्तीअ लाइ मुंतख़ब कयो आहे। तव्हां उन मैदान में पहुता आहियो जेको आशिक़नि जो मैदान आहे। तव्हां उन जॻह ते पहुता आहियो जेको सिद्क़ ऐं यकीन वारनि जो मैदान आहे, जेको दुनिया जो पुजारी आहे
जेको ख़्वाहिशात जो मारियल आहे, जेको धन दौलत जे पोयां डोड़ वारो आहे, उनजी हिते जाइ न आहे। हिते उहे मैदान में ईंदा जेके जान जी बाज़ी लॻाईंदा। हिते मैदान में उहे अचनि जिन खे माल बि प्यारो न आहे, जिन खे दौलत बि प्यारी न आहे, उन्हनि खे प्यारो आहे त हिकु यार प्यारो आहे। उन्हनि जी सभ खां वॾी दौलत, उन्हनि जो सभ खां वॾो सरमायो, उन्हनि जे इफ़्तिखार ऐं बुलंदी ऐं एज़ाज़ जो वजह उन्हनि जो यार आहे। वो खुदा जी ज़ात आहे, अल्लाह जी ज़ात आहे, जंहिं तव्हांजे लाइ सभु रहमतुनि जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। रहमतुनि जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। पोइ लुटण वारा काॾे विया? चवनि था लुटियो, चवनि था लुटियो। वठण वारनि खे छा थी वियो? लुटण वारनि खे छा थी वियो? जेके दौलत लुटण वारा उहे त ॾाढा मौज में आहिनि, उन्हनि जा पेट नथा भरजनि। जेके दुनियावी एज़ाज़ हासिल करण जे पोयां आहिनि, उन्हनि खे हिकु कुर्सी मिले किथे ॿी कुर्सीअ में नज़र आहे। हे आशिको, तव्हांखे छा थी वियो आहे? तव्हांखे मोहबत ऐं इश्क जो हिर्स छो थो वठे? तव्हां में उहो इश्क मोहबत जो हिर्स अहिड़ो हुअणु खपे जो कॾहिं बि ढहो न थिए। रोज़ तव्हांजी सिक नई हुअणु खपे, रोज़ इश्क तव्हांजो नओं हुअणु खपे। हर सिज सां नओं पेट पीढ़ीअ सां पायो, नओं इश्क लॻायो त जीअं ख़ुदा जी मोहबत, अल्लाह जी मारिफत तव्हांखे मिली सघे। अॼु ख़ुदा जी रहमत तव्हांखे घेरे में वरितो आहे। तव्हां ख़ुदा जे मोहबत ऐं प्यार वारी ज़ंजीर में जकड़िया विया आहियो। तव्हांजे मर्तबे मक़ाम खे एतिरो बुलंद कयो वियो आहे जो अर्श वारा बि तव्हांजे दीदार लाइ सिकनि पिया। अर्श वारा अर्श खां लही तव्हांखे हेठि ॾिसण अचनि पिया। तव्हांजे लाइ उहा बादे नसीम सुबुह जी हवा जा उहे झोंका जेके पूरी दुनिया खे पंहिंजे ख़ूबसूरत लम्स सां महज़ूज़ कंदा आहिनि। खुशकिस्मत माण्हू जे हिसे में उहा बादे नसीम ईंदी आहे। उहा बादे नसीम तव्हां लाइ त 24 कलाक हले पई। सुबुह जे लाइ सिर्फ़ मखसूस न आहे, आशिक़ अलावा 24 कलाक हले पई। उहा बादे नसीम तव्हांजे ॾिसण लाइ हैरान आहे। उहा बादे नसीम तव्हांखे चूंडण लाइ हैरान आहे। बसि पंहिंजे अंदरि उहो सिद्ध, उहो शौक़, उहा मोहबत, उहो यकीन, उहो तवक्कुल, उहा तस्लीम, रज़ा ऐं इश्क पंहिंजे अंदरि पैदा कयो। उहे सभु भलायूं तव्हांखे हासिल थी वेंदियूं। हितां वापसि वञो, हिकु नई ज़िंदगी जो आगाज़ कयो। हिकु अहिड़ी ज़िंदगी जेका ज़ाती मफ़ादात खां बालातर हुअणु खपे। सिर्फ़ पंहिंजी ज़ात लाइ न सोचो, मुंहिंजे आका व मौला अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत लाइ सोचो। मुंहिंजे आका व मौला अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़िक्र ऐं सननि जे दर्द खे पंहिंजे दिलि में समायो। जो सननि जो दर्द छा हुयो त समूरी मख़लूक अल्लाह जी दीवानी थी वञे। समझो फिक्र छा हुयो त जेका बि दुनिया आहे उहा ख़ुदा जी ज़ात खे सुञाणे वठे। इहो ई फिक्र हुयो, इहा ई तमन्ना हुई जंहिंजे करे मके में रहण पसंदि फरमायो। जंहिंजे करे इन फिक्र, इन दर्द, इन एहसास खे खणी मके मां मदीने में आया। ऐं मदीने में हिकु हिकु माण्हूअ जे दिलि में इहो एहसास, जज़्बो उजागर कयो त हाणे तव्हां जेकॾहिं आशिक़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे त इहो एहसास, इहो फिक्र, इहो दर्द तव्हांजे दिलि में हुअणु खपे। तव्हां हिकु